गर्मियुनि में माण्हू गरम खाधा नाहे खाई सघंदो, न त पघर वही पवंदो आहे। गर्मीअ जे करे जिस्म में पाणी ऐं लूणियाट जी खोट थी पवंदी आहे। अहिड़ी सूरत में हाज़मे जा मसला थींदा आहिनि। रुगो हाज़मो ख़राब हुजे त निंड नाहे ईंदी, थकावट थींदी आहे ऐं दिमाग़ गैर हाज़िर थी वेंदो आहे। अहिड़ी सूरत में खाध खुराक जो ख़्यालु रखणो पवंदो आहे। मौसम गरम हुजे त खीरा खाइण घुर्जनि, जेके जिस्म में फौरी तौर ते थधाण पैदा कंदा आहिनि। खीरनि खे सलाद या लीमे ऐं अदरक सां जूस ठाहे पी सघिजे थो। हिंदाणे जे ॿियनि फ़ाइदनि मां हिकु फ़ाइदो जिस्म में पाणीअ जी खोट खे ख़तम करण बि आहे। इन खां सवाइ हिंदाणे में मैग्नीशियम, पोटेशियम, फाइबर ऐं वाइटामिन बि हूंदा आहिनि। गिदरो गर्मियुनि जे मौसम जो मेवो आहे, जेको पाणीअ जी खोट थियण नाहे ॾींदो। हूअं त ॾही हॾियुनि जे मसइलनि लाइ बि काराइती आहे, पर गर्मियुनि में इहा पाणीअ जी खोट खे पूरो करण लाइ कमु अचे थी। अव्हां ॾही नथा खाओ त लस्सी ठाहे पी सघो था। हाज़मे लाइ सुठो हुजण सां गॾोगॾु नारेल जो पाणी अव्हां जे जिस्म में पाणीअ जी खोट बि ख़तम करे थो। ऐं अव्हां गर्मियुनि में हर हंधि लीमे पाणीअ जा स्टॉल्स ॾिठा हूंदा, छो त ही वाइटामिन सां भरपूर हूंदा आहिनि। हिन में मिठाण, लूणियाट ऐं कारा ज़ीरा विझी सघजनि था। फूदने ऐं लीमे जो जूस बि ठाहे सघिजे थो। लीमो पीअण सां अव्हां खे थधाण महसूस थींदी ऐं हिन खे गर्मीअ जो टोड़ सम्झो वेंदो आहे। पर ख़्याल रहे त जेके स्टॉल्स अव्हां खे रोडनि रस्तनि ते नज़र अचनि था, उन्हनि वटि असुल लीमो पाणी न, पर सेक्रीन मिलियल पाणी हूंदो आहे। इन लाइ अव्हां खे लीमो पाणी पंहिंजे घर में ठाहिण घुर्जे।